न्यूटन जो ॿियो क़ाइदो। न्यूटन जे पहिरें क़ाइदे में आहे त जेको जिस्म सुकून वारी हालत में आहे उहो हमेशह सुकून वारी हालत में रहे थो जेसीं ताईं उन ते को ॿाहिरियों ज़ोर असरु नथो करे। पर ॿाहिरें ज़ोर खां पोइ छा थो थिए उहो वरी न्यूटन जे ॿिए क़ाइदे में बयानु थियल आहे। न्यूटन जो हरकत जो ॿियो क़ाइदो दरअसल ज़ोर खे बयानु करे थो जेको जिस्म जे सुकून वारी हालत खे तब्दील करे उहो ज़ोर आहे। जॾहिं कंहिं बि जिस्म ते ज़ोर लॻाइजे थो त उहो उन्हीअ जिस्म में तेज़ी पैदा करे थो। ॿिनि मुख़्तलिफ़ जिस्म जिन में हिकु हल्को ऐं ॿियो ॻोरो आहे ॿिन्ही ते साॻियो ज़ोर लॻाइजे थो त हल्के जिस्म में पैदा थियल तेज़ी ॻरे जिस्म जी तेज़ी खां वधीक हूंदी आहे। कंहिं बि जिस्म जी तेज़ी उन ते लॻायल ज़ोर जे मिक़दार सां सिधी निस्बत रखे थी। जॾहिं कंहिं जिस्म ते मुसलसल ज़ोर लॻाइजे थो त उन जिस्म जी तेज़ी ऐं उन जे रुख में फ़र्क़ु अचे थो। जेकॾहिं हिकु जिस्म अॻ में ई हरकत में आहे त थी सघे उन जिस्म जी तेज़ी वधी वञे या आहिस्ते थी वञे या वरी उन जो रुख तब्दील थिए थो। उहो उन जिस्म ते लॻायल ज़ोर जे रुख ते मुनहसर आहे। ज़ोर खे एफ माए खे ए में लॻायल ज़ोर जे तेज़ी खे ए सां बयानु कयो वञे थो। रियाज़ी मुताबिक़ तेज़ी ऐं ज़ोर जे तालुक़ खे हेठें फार्मूला ज़रिए ज़ाहिर कयो वञे थो F = ma।